मانजहند में एसीपी टाउन मانجهند जे सॾ ते कारकुननि पारां कोटड़ी में क़तल थियल ज़िले अॻवान शहीद ममताज ॻورڙ जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ शाही बाज़ार में रैली कढी मेन चौक ते धरणो हणी अलामती बुख हड़ताल कई वई। इन मौक़े ते कोटड़ी पुलिस ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। अॻवाननि मोहम्मद उमर अबड़ो लतीफ़ पहर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बांसरनि जी चूच ते जवाबदारनि टारगेट करे एसीपी अॻवान ममताज अली ॻورڙ खे क़तल कयो, पर 1.5 महीने खां वधीक अर्सो गुज़रण बावजूद जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। एसएसपी ऑफिस जे अॻियां असां धरणो हयो। एसपी साहब असांखे ख़ातिरी कराई त क़ातिल गिरफ़्तार कया वेंदा ऐं पोइ उहो क़ातिल जेको मुख्य क़ातिल आहे जवाबदार बहादुर ॻورڙ उहो कोर्ट में पेश थियो। कोर्ट सॻोरी हुन जी बेल रद्द कयो। एसएसपी साहब हुनखे गिरफ़्तार करे 2 ॾींहं महिमान नवाज़ करे ऐं हुनजो FIR मां नालो ख़ारिज करे छॾियो। उन जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कयूं था ऐं असां घुर था कयूं IG सिंध खां, सुप्रीम कोर्ट खां त असांजे मामले जो नोटिस वरितो वञे। शहीद ममताज ॻورڙ जो मुख्य क़ातिल बहादुर ॻورڙ ऐं जेके ॿिया क़ातिल आहिनि उनखे गिरफ़्तार करे ऐं कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे। उन्हनि मसवारनि खां मुतालबो कयो त समूरे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। ॿी सूरत में मरहलेवार तहरीक जारी रहंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk